अनिल कुमार मकवाणा की रिपोर्ट में ॾिठी। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं नवदेरो में शेख बिरादरी के माण्हुनि औरतुनि समेत जवाबदार धुर ऐं पुलिस ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो। ग़रीबाबाद पाड़े वासियुनि दाहियों त जवाबदार धुर संदन घर ते हमलो करे 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो। वाक़े जी एनसी दाख़िल थियण बाद पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि खे ॾेती लेती ज़रिए आज़ाद करे मथनि कूड़ो केस दाख़िल कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नवदेरो में शेख बिरादरी के माण्हुनि औरतुनि समेत जवाबदार धुर ऐं पुलिस ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, नवदेरो के गरीबाबाद मोहल्ले के रहवासियुनि शेख बिरादरी के औरतुनि मर्दनि पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी पंहिंजे ई शेख बिरादरी ऐं नवदेरो पुलिस खिलाफ़ थाने ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। उन मौके ते मुज़ाहिरीन पुलिस खिलाफ़ छिती नारेबाज़ी पिणु कई। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ इज़त खातून, आसिया खातून, अली शेर शेख, लालदिनो शेख ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गुज़रियल राति जवाबदारनि असांजे नौजवान ख़ालिद शेख खे अगवा करे घर अंदरि खणी वञी मारकुट करण बद अस्पताल फिटो करे विया। केस छॾाइण लाइ वियल गुलाम मुस्तफ़ा शेख खे जवाबदारनि कुआड़ियूं हणी रतो रत करे छॾियो ऐं हकीम शेख खे लटियूं हणी संदसि जी बांह भञी छॾी। असां नवदेरो थाणे ते जवाबदारनि खिलाफ़ एनसी दाख़िल कराई। पुलिस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे आई। मुज़ाहिरीन पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त गिरफ़्तार जवाबदारनि खां पुलिस गरी रिश्वत वठी उन्हनि खे आज़ाद करे छॾियो, जॾहिं त जवाबदार हिन वक़्तु कूड़ा ड्रामा करे असांजे खिलाफ़ बेबुनियाद ऐं मनगढ़ंत केस दाख़िल कराइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। असांजा जेके ज़ख़्मी थियल 3 ॼणा हुया उन्हनि खे लाड़काणे अस्पताल में इलाज लाइ वठी विया हुआसीं, पर उन्हनि पुलिस हिन वक़्त ताईं FIR दाख़िल न कई आहे। न ई को जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। मुज़ाहिरीन पुलिस जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे नौजवाननि मथां जेके हमले में मुलविस जवाबदार आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं नाल ई कंदड़ नवदेरो पुलिस खिलाफ़ कार्रवाई कई वञे। जी महिरबानी अव्हांजी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॼाणंदा आहियो।